नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे टिंडो ग़ुलाम हैदर में ख़बर ॾींदा हलूं त टिंडो ग़ुलाम हैदर जे यूनियन क़ाउंसिल हाजी صوڀو चانडीयो जे ॻोठ محمد बचल जे ॻोठाणनि ॻोठ में बुनियादी सहूलियतूं न मिलण ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो। जॾहिं त वॾी इंसानी आबादी रखंदड़ हीउ ॻोठ हर बुनियादी सहूलियत खां वांझियल आहे। ॻोठ जे प्राइमरी स्कूल जो मरम्मती कमु केतिरनि ई सालनि खां रोलड़े जो शिकार आहे। स्कूल में फर्नीचर समेत का बि सहूलियत मौजूदु न आहे। ॿिए पासे ॻोठ भरिसां गुज़रंदड़ सिम नाले जे केतिरनि सालन खां खाटी न थियण सबबि हर साल बरसात जो मौसम में ॻोठ में ॿोॾ वारी सूरतहाल पैदा थी वेंदी आहे। हिननि वधीक ॿुधाए त 2019 खां असांजे ॻोठ जी बिजली कटियल हुजण बावजूदि असांखे बिजली जा ॻाढ़ा बिल मोकिलिया वञनि था, जंहिं सबबि असांजे ॻोठ जा मिसकीन माण्हू लखें रुपए जा कर्ज़ी बणिजी विया आहिनि। जॾहिं त असांजे ॻोठ जे भर वारनि ॻोठनि में गैस मौजूदु आहे, पर असांजे ॻोठ खे इन सहूलियत खां बि महरूम रखियो वियो आहे। ॻोठाणनि चूंडियल नुमाइंदनि ऐं ॿिनि वसवारनि खां मुतालबो कयो त असांजे ॻोठ खे बुनियादी सहूलियत ॾेई असां मां बेचैनी खत्म कई वञे। मजीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।